असांजी महफ़िल पुराणी महफ़िल आहे। वॾी जी शुरूआत थी रिकॉर्ड थी रिकॉर्ड ते असांजी महफ़िल हले पई। असां हिन महफ़िल खे जागर रखंदासीं। सॼी जमात जी जेसीं हयाती तेसीं असां इन में शिरकत हलंदी रहंदी। असां हिन में दोस्त ॿिया टिया यार दोस्त पुराणा सभु गॾु थियूं था ऐं महफ़िल ठहे थी सुठी। मुंहिंजो नालो हाजी अब्दुलरहमान मंदरो आहे, कराची खां आयो आहियां ऐं हिते जेको हीउ प्रोग्राम मुसलसल 4 साल सां अचां पियो। हिते हीउ पुराणे गाने जो जेको शौक़ु जेको वॼनि था, त मुंहिंजो शौक़ु जेको आहे 1962 खां आहे। त 62 खां इहे जेके पुराणी फिल्मूं जेके पाकिस्तान में हलंदियूं हुयूं त असां शौक़ु सां बचपन में शौक़ु सां ॾिसंदा हुआसीं। पोइ जॾहिं पाकिस्तान सां जंग थिए पई, फिल्मूं बंदि थी वियूं, त पोइ असां वरी ॿाहिरि हलिया वियासीं, कुवैत दुबई वग़ैरह होॾां, त होॾां ॾिसंदा हुआसीं इन फिल्म खे। त इन जी वजह सां इन पुराणे गाने जी किथे बि कोई मीटिंग हुए थी किथे हुए त असां हुते शौक़ु सां पुॼूं था। जी मां सैदाबाद खां आयो आहियां। मुंहिंजो नालो फ़हीम जमाली आहे। असांजा जेके वालदो हुआ या मामा हुआ, जेके वॾा वॾा उहे इन मौसीक़ी खे पसंदि कंदा हुआ। ग्रामोफोन रिकॉर्ड उन्हनि जे पोयां वरी असांखे शौक़ु थियो आहे। अॼु जिते किथे को महफ़िल थींदो आहे ग्रामोफोन रिकॉर्ड जो, त उते वेंदा आहियूं ऐं पंहिंजा रिकॉर्ड खणी उते वॼाईंदा आहियूं, दोस्तनि सां ॿुधंदा आहियूं। ऐं अॼुकल्ह जेका मौसीक़ी आहे उहा का बि कम जी कान्हे, का उन में शइ कान्हे। जो ग्रामोफोन जो रिकॉर्ड जो पुराणो ओल्ड इज़ गोल्ड चवंदा हुआ, उहो ई बरक़रार आहे, उहो ई हमेशह वांगुरु रहंदो इनशाला। जी बिल्कुलु, असां खिपरे खां आया आहियूं। इन शौक़ सां लाॻापो आहे काफ़ी अरसे खां वठी। पहिरियां असांजो वालिद साहिबु शौक़ु कंदो असुलु सिंधी संगीत सां। हाणे सालियाना ही महफ़िल जेका थींदी आहे, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। इन में हाणे इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ो सुठो कमु थियो आहे जो नओं नसुलु जेको आहे असांजो, उहे दोस्त बि प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। शौक़ु असांजो वधी रहियो आहे। अॻे जेके वॾा वॾा झूना झूना हूंदा हुआ शौक़ु वारा, उहे त ईंदा हुआ महफ़िल में, पर हिन साल असां हिकिड़ी नई ॻाल्हि ॾिठी आहे। जेके नवां नौजवान आहिनि उहे प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि, शौक़ु वधे पियो। पुराणा 50 साल खां बि अॻु जा रिकॉर्ड जेके आहिनि उहे असां खणी आया आहियूं, सिंधी नुमाइंदगी करे रहिया आहियूं। ऐं इहा असांजी कोशिशि बि आहे त असांजी जेका नई नसुलु आहे उन ताईं इहो पैगाम पहुचायूं त 50 साल 60 साल अॻु में जेका फ़न हूंदो, संगीत हूंदो, उहो कहिड़े तरह जो, ग्रामोफोन छा हो, रिकॉर्ड छा हुया। साईं नालो हाजन अली विस्तड़ो, ऐं जाम साहब वेठो आहियां। ऐं हर साल हिते शाहपुर चाकर में ग़ुलाम नबी झूलण सिंधी संगीत जी महफ़िल कराईंदो आहे, जंहिंमें उर्दू ऐं पंजाबी सिंधी कैंसिल पुराणा रिकॉर्ड हलाया वेंदा आहिनि ग्रामोफोन जा। अॼु असीं उहे हिते ॿुधण आया आहियूं। अब्दुल्ला की सोलंकी नौशरो फिरोज़ उतां आयो आहियां। बाक़ी पाण खे हीउ बचपन खां शौक़ु आहे, जहिड़े करे हिसाब सां के असांजे घर मंझि बि वॾा हूंदा हुआ शौक़ीन, उन्हनि खे ॾिसी करे असां बि उहो शौक़ु पंहिंजे में पाण खे आंदोसीं। ऐं वरी जॾहिं दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं, वरी हिन जॻह ते अज़ैदा गुलाम नबी सां मिलियासीं, इन्हनि सां त असांजो दोस्तानो रास्तो वधियो। पोइ आस्ते आस्ते हिन शौक़ में असां पंहिंजे खे रफ़्तार खे वधायोसीं। पोइ हिते हर साल असां ईंदा आहियूं शाहपुर चाकर में, जेको हिते तमामु पूरे सिंध सूबे जा ऐं प्लस में ॿियनि सूबनि खां बि शौक़ीन हिते ईंदा आहिनि, जेके हिन शौक़ जे हिसाब में ईंदा आहिनि, पंहिंजे जो शौक़ जो इज़हार ज़ाहिर कंदा आहिनि। हर दोस्त पंहिंजो पंहिंजो सुठे खां सुठो नायाबु रिकॉर्ड खणी ईंदो आहे वॼाइण जे लाइ। ऐं जेको हाल हाज़ुर हूंदो आहे सिंध में महिमान नवाज़ी जीअं असां कंदा आहियूं, उन हिसाब सां महिमान नवाज़ी बि सुठी बहितरीनु कंदा आहियूं महिमाननि जी। ऐं अदा गुलाम नबी जो इन शइ खे तमामु साथ आहे, असांजो बि दुआऊं गॾु अथसि त हमेशह जे लाइ इहो प्रोग्राम क़ाइमु रहे ऐं दोस्त बि असां सां इन शइ में तावन कनि था। सो इन जे हिसाब सां असांजो हीअ हर साल प्रोग्राम कंदा आहियूं जनवरी महीने में। मेरा नाम इनायत है, मैं बलूचिस्तान से आया हूँ। इस सालाना जश्न SLBC की ये ग़ुलाम नबी साहब जो हैं साल में एक दफ़ा ज़रूर मनाते हैं, तो हम दोस्त वहीं कोयटे से यहीं आते हैं और हर साल हमें तकरीबन सिर्फ आने के लिए भी तकरीबन 3-4 हज़ार रुपये इसका ख़र्चा है। फिर ये हम प्रोग्राम ये जो है सालाना ये मनाते हैं और हमारे यहाँ भी सालाना ये प्रोग्राम चलता है। तो वहाँ पे हम लोग आल पाकिस्तान, आल बलूचिस्तान, आल कोयटा, ये तीनों महफ़िल हम लोग साल में ज़रूर मनाते हैं। तो ये शौक़ जो है दोस्तों की वजह से, हमारे चंद पुराने दोस्त हैं उनकी वजह से ये मुझे भी ये शौक़ हुआ। तकरीबन मैं 1993 से ये शौक़ कर रहा हूँ और पहले कैसेट की थी, अब 78 की है। तो ये गाने जो है पुराने गानों में एक अपनी वो ख़ासियत होती है। दूसरा ये है कि इनमें पाकिस्तानी गाने वो भी इंडिया से ज़्यादा इंशाल्लाह इतने अच्छे उन्होंने मौसीकी दी है। ख्वाजा खुर्शीद अनवर साहब ने दी है
और हमारे बहुत से मौसीकार हैं जो हमें इंतहाई उनके बेहद गाने पसंद हैं। बस ये है कि ये एक शौक़ है, कोई इंडियन बजाता है, कोई पाकिस्तानी बजाता है, तो हमारे पाकिस्तानी इंडियन से 1 नहीं 3 गुना ज़्यादा बेहतर इसने म्यूज़िक भी दी है। चिश्ती साहब ने दी है बहुत बड़ी म्यूज़िक। तो अब आए हुए हैं यहाँ सिंध, सालाना हम लोग एक दफ़ा ज़रूर ये महफ़िल सजाते हैं, यहाँ पे ज़रूर सजाते हैं। और यहाँ पे अच्छे, ये मौसीकी ऐसी चीज़ है जो दिल को राहत पहुँचाते हैं। और बड़े ये गाने सुन के समझ गया, अगर हम लोगों के चंद बाल सफ़ेद है, ये गाने सुनने से हमारी वो बाल काले भी हो जाते हैं। हमें इतनी इससे लगाव है, बड़ी लगाव है। हमारे बहुत से दोस्त, अभी कम से कम हम लोग 30 बंदे आए हुए हैं कोयटे से हम लोग 30 बंदे आए हुए हैं। सालाना अपने महफिल ये दोस्त की वजह से आते हैं। ये प्रोग्राम हम लोग वहाँ मनाते हैं, ये दोस्त वहाँ भी हमारे पास आते हैं, हर साल में ज़रूर आते हैं। और हम लोग यहाँ भी आते हैं। और इस दफ़ा भी कहीं मुश्किलात के बावजूद भी रास्ते बनते, सक्कर से लेकर यहाँ तक रास्ते बनते। तो इसके वजह से भी हमने कहा कोई मसला नहीं है, अपने प्रोग्राम अटेंड करने के लिए आ गए। और आगे अभी ये प्रोग्राम अभी चल रहा है, इंशाल्लाह ये सुबह तक हम लोग बैठेंगे, 4 बजे से लेकर के सुबह 5 बजे तक यहीं इस प्रोग्राम को हम लोग अटेंड करते हैं। हर साल हम लोग आते हैं और इस साल भी आए हुए हैं। इसके बाद जब साल को इंशाल्लाह होएगा, फिर भी इंशाल्लाह अगर ज़िंदगी थी ज़रूर आपसे मिलेंगे, दोस्तों से मिलेंगे। मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार आहे, कराची खां आयो आहियां। घटि में घटि 14 सालनि जी उमिरि खां मूंखे शौक़ु लॻो ऐं शाइरी जॾहिं हिन शौक़ में मूं ॿुधी त एतिरे क़दुरु मुतासिर थियोसि ऐं दिलि ते एॾो असरअंदाज़ थी जेको हिन शौक़ सां वापसी थी वई। ऐं उन खां बाद पोइ शाहपुर चाकर में इहो मेलो लॻंदो रहंदो आहे, जेको 14 सालनि खां असां हिन में शिरकत करे ऐं दोस्तनि जा इज़हार बि ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि जो शौक़ु बि ॾिसंदा आहियूं ऐं पंहिंजे शौक़ जो इज़हार बि कंदा आहियूं। इन में हिकु तरह सां रूह रिहाण बि थी वेंदो आहे ऐं दोस्तनि सां मुलाक़ात बि थी वेंदी आहे ऐं शाइरीअ जो लुत्फ़ बि अची वेंदो आहे। तमामु पुराणी मौसीक़ी आहे जेकी हिन दौर में मिलणु नामुमकिन आहे ऐं असां इनखे किथां किथां ॻोल्हे करे इन दोस्तनि जे साम्हूं आणींदा आहियूं त दोस्त ॿुधनि ऐं मुतासिर थियनि ऐं इन मौसीक़ीअ खे क़ाइमु रखनि। इहो ई असांजो शौक़ु आहे ऐं इन जे लाइ असां हिते अची गॾु थींदा आहियूं। दादा मुंहिंजो नालो ग़ुलाम अली आहे, मां जाम साहब खां आयो आहियां। असां पुराणे संगीत जा शौक़ीन आहियूं, कलेक्टर आहियूं रिकॉर्डनि जा। बसि मिड़ई दिली सुकून हासिलु करण लाइ इहे पुराणा संगीत ॿुधंदा आहियूं। ॿियो महफ़िलूं बि थींदियूं रहंदियूं आहिनि, दोस्त कराईंदा आहिनि, उते बि हाज़िर थींदा आहियूं। कोटियाज से बि जकमाबाद ऐं शाहपुर चाकर, मिड़ई इन बहाने सां दोस्तनि सां मुलाक़ात थी ऐं रूह रिहाण बि थी वञे। हीअ संगीत जो शौक़ु असांखे नंढे हूंदे खां वठी आहे। ईअं सम्झो त मूंखे 10-12 साल खां वठी शौक़ु आहे। असुल में ग्रामाफोन मुंहिंजे वालिद वटि हूंदो हो, पोइ उन खे ॾिसी करे उन चोरीअ उनजे पर पुठ में वॼाईंदा हुआसीं। पोइ वरी न संगत जे कड़े में अची वियासीं। पोइ त सम्झो त पूरो पाकिस्तान फिरी के 2-3 रिकॉर्ड हुतां वरी को ढिग गल कयो अथऊं। पोइ हाणे असांजे मरण खां पोइ पुठियां शौक़ु कनि चाहे उछले छॾनि, हुननि जी मर्ज़ी। बाक़ी असांखे बि दिली सुकून बि मिले थो, विंदुर बि थिए थी ऐं परे परे दोस्तनि सां मुलाक़ात थिए थी। वॾी ॻाल्हि आहे इहा जो मुलाक़ात थिए थी, मिलणु थिए थो। मूं कराची खां आयो आहियां ऐं ग़ुलाम नबी मुंहिंजो पंहिंजो मामो आहे। इनखे ॾिसी असांखे बि शौक़ु पैदा थियो आहे। तक़रीबन नंढे हूंदे खां वठी हिन वटि ग्रामोफोन ऐं इहे रिकॉर्ड हूंदा हुआ जेके असां ॿुधंदा हुआसीं। तंहिंखां पोइ वरी कैसेट जो दौरु आयो, कैसेट जो दौरु बि असां इन वटि ई ॾिठो। असां त उनजे पोयां त कोन लॻासीं, पर साईं उनजे पोयां लॻो ऐं असां इहो अॼु ॾींहं ताईं इनजे पोयां अचूं था, ॾिसूं था, गाना ॿुधूं था, पाण बि वॼायूं था। कुझु कलेक्शन बि हथ कई आहे, उहा बि साईं खे ई ॾिनी आहे। असां हाणे पाण रखी छा कंदासीं। मेरा नाम अब्दुल गफूर है, मैं कोयटा से तशरीफ़ लाया। इस शौक़ में तकरीबन बचपन ही से मुंसलिक हूँ। बस अपना ये पुरानी मौसीकी में जो लुत्फ़ है ना, ये नए वैरायटी में नहीं। उसका शायरी भी बहुत अच्छा है और कलाम भी बहुत अच्छे हैं और जो से गायकों ने इन पे वो मेहनत किए हुए गायकी की, वो भी काबिल तहसीन है। और जिन मौसीकारों ने उसको मौसीकी दी हुई है, वो तो उससे भी बढ़कर है, एक से बढ़कर एक है। साईं मुंहिंजो नालो ग़ुलाम मुस्तफ़ा लिगारी, ॻोठ करीम नवां वसाण, तहलको संजोरे, ज़िले सांगड़।
ऐं ड्यूटी कंदो आहियां इस्लामाबाद, उतां स्पेशल मोकल करे मतिलबु हीउ प्रोग्राम ॿुधणु आयो आहियां। हीउ मुंहिंजो वॾो भाउ आहे ग़ुलाम क़ादिर लिगारी, ऐं असां तमामु शौक़ सां ही प्रोग्राम ॿुधंदा आहियूं। हिन में ठाठ मौसीक़ी हूंदी आहे ऐं सुठा सुठा पुराणा फ़नकार जेके जरा गुज़री विया उन्हनि जा गाना ऐं उहे हलंदा आहिनि, उनखे ॿुधी असांजी रूह खे राहत ईंदी आहे। ऐं साईं गुलाम नबी झूलण साहिब जा असां तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे दावत ॾिनी, जंहिं असांखे घुरायो ऐं असां उनजी सिक में आया आहियूं। मेरा नाम मंजूर शाह है, मैं कोयटा बलूचिस्तान से आया हूँ। मैं यहाँ तकरीबन 15 साल से आ रहा हूँ। ये पुराने गानों का मेरा शौक़ है और इंशाल्लाह अगर ज़िंदा रहा तो फिर भी आएंगे। मां खुमार अली बुरोई जैकबाबाद को आयो आहियां। असां बड़ बेहद मशहूर आहियूं गुलाम नबी झूलण भाई जो जेको इन प्रोग्राम के करे थो, जश्न SLBC जो जेको जश्न मनाए थो, असां बेहद शौक़ सां ईंदा आहियूं ऐं हिते खोड़ असांखे गाना अहिड़ा मिलंदा आहिनि जेका असांजा अॻे त ॿुधल न हूंदा आहिनि। असांखे इन करे इन महफ़िल जो घणो शौक़ु आहे। इहा असां हर साल इन शौक़ में ईंदा आहियूं ऐं असांखे तक़रीबन 10-12 साल थिया आहिनि मां इन गुलाम नबी भाई जे इन प्रोग्राम में ईंदो आहियां ऐं इन शौक़ खे अटेंड कंदो आहियां। साईं हीउ प्रोग्राम जीअं त हर साल थींदो आहे ऐं मूंखे बि कुझु मदो कयो वियो ऐं असांखे हिते जेका चवंदा आहिनि त मौसीक़ी जेका रूह जी ग़िज़ा पे रूह जी राहत पाए। अॼुकल्ह मौसीक़ी जेका हले पई, असां डॉक्टर त अताई ॿुधा पर ॻाइणा पताई शाइर पताई, हिकिड़ो पियो ॻाए त 60 पिया नचनि, इहा पर कंहिं मौसीक़ी आहे। असां त बिल्कुलु ख़ुशि आहियूं, हर मौसीक़ी ॿुधूं बि था, वॼायूं बि था। असां वटि रिकॉर्ड खोड़ आहिनि। शाह मोहम्मद ख्वाजा खेल, कोयटा बलूचिस्तान से आया हूँ ख़ास इस प्रोग्राम के लिए। ये प्रोग्राम आज से 14 साल कबल मुनक़िद है और आज तक जारी उसारी है और मुझे खुशी होती है कि इस तरह के प्रोग्राम बार बार हों ताकि हम लोग जो है ना इन प्रोग्रामों को सुन के मशगूल हो सकें। और ग़ुलाम नबी झूलन भाई का बहुत शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने इस तरह के प्रोग्राम मुनक़िद किए हैं। इससे एक एंटरटेनमेंट मिलता है और एक दर्स मिलता है इंसान को। हम बहुत दूर दराज इलाकों से आते हैं ख़ास इस प्रोग्राम के लिए। मैं सबका ममनून हूँ और मशकूर हूँ। ही पुराणो संगीत ॿुधंदे मूंखे अल्लाह जे वली निज़ामुद्दीन औलिया जो कौल यादि आयो आहे त इंसान जे अंदर में हिकु इश्क़ आहे, जो इश्क़ साज़ ते जहिड़ो थिए थो, ज़िंदा थिए थो। जेके बि अहले दिल बुज़ुर्ग वली हुआ उहे शौक़ सां मौसीक़ी ॿुधंदा। मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। अॼु जे दौर में जेकी मौसीक़ी हले पई उहा रूह ते असरु कोन थी करे। जेके फ़ाश लफ़्ज़ शाइरी में इस्तेमालु कया विया आहिनि सो तमामु ग़लति आहिनि। मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, इबादत आहे, इन खे सम्झण जी कोशिशि कयो। तकरीबन इस प्रोग्राम को मैं काफ़ी अरसे से फेसबुक पे वगैरह पे देखता रहा तो मुझे भी शौक़ हुआ इन चीज़ों का, लिहाजा मैं यहाँ फर्स्ट टाइम आ रहा हूँ इस प्रोग्राम में। पुराने गानों तकरीबन 40 साल से मैं बजाता हूँ। मां पुराने गाननि जो माना 1968 खां वठी रेडियो सिलोन खां वापसि था आहियां। जेको पुराणा गाना उर्दू, पंजाबी, सिंधी ऐं उन जे करे जेको असां माना शौक़ु रखूं था ऐं इन प्रोग्राम खे ॿुधूं था रेडियो सिलोन खां वठी।